अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु दिलि थी चए त हक़ीक़त में सियासी माण्हुनि खे फ़ोन कजे ऐं उन्हनि खे थोरो आज़माइजे त उहे कहिड़े पाणी में आहिनि ऐं उहे असां दोस्तनि जे लाइ या असांजे लाइ या क़ौम जे लाइ कीअं हूंदा आहिनि। ओचितो जेकॾहिं उन्हनि खे फ़ोन कजे त उहे असांखे कीअं रिस्पॉन्स था ॾियनि। कल्ह जेको असां वीडियो ठाहियोसीं अलीगुल मुला सोराब सूमर, उहो त प्लांटेड हुयो, जेको काफ़ी दोस्त आख़िर ताईं त न वञी सघिया हुया, जंहिंमें मां मौला अली जो कौल बयानु कयो त दोस्तनि खे आज़माइबो न आहे ऐं इहा असांजो जेको आहे सो प्लांटेड वीडियो हुयो, उहो मां उन्हनि खे ॿुधायो हुयो। पर अॼु वरी दिलि चयो त सच में माना फ़ोन कजे, पर सियासी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे फ़ोन कजे त छा उहे सियासी माण्हू असांखे कीअं रिस्पॉन्ड कनि था। त सभ खां पहिरियां मां चाहियां थो त ज़ैन शाह साहब खे फ़ोन कयां, छो त हे इन जे करे बि ओरिजिनल कॉल कयां थो। हुननि सां त दोस्ती हुई, हुननि खे त सेटिंग में आंदो, पर हिननि सां इन क़िस्म जी ॻाल्हि त तय नथी थी सघे, छो त स्पेशली हाणे जीअं ज़ैन शाह जो नालो मां खणां त ज़ैन शाह साहिब सां न मां एॾो फ्री आहियां, न ई जेके बि सियासी माण्हू आहिनि उन्हनि सां मां एॾो फ्री न आहियां, पर इज़त मुंहिंजी उहो बेइंताज़ कंदा आहिनि, मां बि उन्हनि जी बेइंतहा इज़त कंदो आहियां। सो सभ खां पहिरियां ज़ैन शाह साहब खे ट्राए था कयूं ऐं मां हिकिड़ो डिज़ाइन कयो आहे, जेको जेकॾहिं फ़ोन उहो अटेंड कनि त पोइ उहो तव्हां पाण ॿुधिजो त मां हुननि खे छा थो चवां, कहिड़ो मुंहिंजो प्लान ठहियलु आहे। थोरो भउ बि थिए थो यार, ऐं पहिरियों माज़रत करे थो छॾियां ज़ैन शाह साहब खां या जिन ॿियनि दोस्तनि सां कंदुसि त मां अॻु में माज़रत थो कयां। मुंहिंजी हीअ बसि ख़ता सम्झो या कुझु बि, बसि मां तव्हां सां मोहबत कंदो आहियां, इन जे करे हीअ शइ कयां थो। रिस्पॉन्स मूंसां टच में त ज़ैन शाह साहब हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं मां मैसेज या फ़ोन कंदो आहियां, पर अॼु शायदि बिज़ी हूंदा आहिनि या बिज़ी हूंदा। हा साईं, हा साईं, हा साईं, हा साईं, हा साईं, हा साईं ज़ैन शाह साहब। साईं त फ़ोन न खईं। दिल के अरमासूमी इहो राशिद मोहम्मद सूमरे साहब खे फ़ोन कयूं था। राशिद मोहम्मद सूमरे साहब ज़रा जेके मूंसां थोरो टच में हूंदा आहिनि या जिन सां मां राब्ते में बि हूंदो आहियां, अयाज़ लतीफ़ अली जो साहब आहिनि, उन्हनि सां हूंदा आहियूं राब्ते में। हाणे कयूं था राशिद मोहम्मद सूमरे साहब सां। राशिद साहब हूंदा हे बि बिज़ी आहिनि, पर ॾिसूं था कि असांजे भाग में खईं फ़ोन। राशिद साहब अॻु में ई माज़रत थो करे छॾियां। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैदर खैरियत? भाउ तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? तबियत कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह। अच्छा सर, तव्हांखे डिस्टर्ब त न कयो राशिद साहब? न न न, हुकुम थे। नंढड़ी हिकिड़ी सर मुसीबत में आहियां। कल्ह त इत्तेफ़ाक़ सां वॾी मस्ती में, अल्लाह ख़ैर करे। कल्ह इहा मस्ती में हुयासीं, दोस्तनि सां मज़ाक़ूं मस्तियूं कयूं पिया। अॼु वरी शायदि थोरो उहो ॻीची में पइजी वई आहे। अल्लाह ख़ैर करे। छा थियो आहे? सर हे 2-3 के माण्हू आया आहिनि हिते, माना मां वेठो हुउसि पंहिंजे हिन अपार्टमेंट जे हेठां ई, उहे वरी आया आहिनि। मूंखे पहिरियों मूंसां सलाम दुआ कई अथनि। सलाम दुआ करण खां पोइ वरी मूंखे चयो अथनि त तूं असां सां गॾु हल। मां चयो बाबा केरु आहियो, कीअं तव्हां सां गॾु हलां?
त हा जीअं जेको आहे त मूंखे थोरी तकड़ करणु लॻा त मुंहिंजो त आस पास में सभु मुंहिंजा वाक़ुफ़ आहिनि न, त उहे वरी हा भॼंदा हुया। मुंहिंजा दोस्त आहिनि, 4-5 दोस्त आहिनि मुंहिंजा, उहे अची विया। हा चवा छा मसइलो आहे इहो? चया असां पुलिस में आहियूं, पुलिस वारा आहियूं, असां हिन सां हिन जी आहे कंप्लेन आहे। हिनखे बाबा कहिड़ी कंप्लेन आहे, ॾेखार को छा आहे, वारंट आहे छा आहे, ऐं तव्हां केरु आहियो, हा ऐं ईअं मूंखे कीअं था वठी वञो इहो? त हाणे दोस्त मुंहिंजा हुते वर्दीअ में बग़ैर वर्दीअ जनि सर बग़ैर वर्दी जे आहिनि। ऐं मां ॻाल्हि कराए मुंहिंजे बग़ैर वर्दीअ जेको अची नथो सघे, ईअं कीअं थो अची सघे? वर्दी वारा बि ईंदा त को एफआईआर जी कापी, को कंप्लेन जी कापी खणी ईंदा, उहो असां कंहिं चयो क़िस्म जी कापी। उहो मुंहिंजी ॻाल्हि करायो, मुंहिंजी ॻाल्हि करायो। हाँ एक मिनट सर। हाँ भाई ये बात करो। हाँ बात करो। वाह हेलो साईं, बात करें भाई, नहीं आप करें, खुद करें। साईं बात करें ना, एक करें मिनट। ना बात। इन्हनि खे केरु आहिनि इन्हनि खे चओ त ॾींहं जा तारा निकिरंदा, इन्हनि खे बग़ैर वर्दीअ जे तव्हां वटि कीअं था अची सघनि, ऐं बग़ैर कंहिं नोटिस जे, बग़ैर कंहिं एफआईआर जे? तव्हां किथे आहियो? साईं मां हिते पंहिंजो असांजो आहे पंहिंजो अपार्टमेंट आहे राबिया सिटी, हिन जे हेठां ई आहियां। तव्हां हिते परेशान थियण जी ज़रूरत ई न आहे। पहिरियों हिन जी वीडियो ठाहियो, हिन जी तस्वीर वठो, ऐं तव्हां बिल्कुलु डोंट वरी, मां पाण पहुचां थो या कंहिं दोस्त खे मोकिलियां थो तव्हां वटि, ऐं इन्हनि खे तव्हां होल्ड कयो जेसि ताईं मां पहुचां तव्हां वटि। सर मां वरी ईअं इन करे त असां सां तकड़ कंदा आहियां, छा अलाए फ़ोन कई अथनि, को फोर्स वोर्स चवनि पिया घुराए। हैदर को मसइलो ई कोन्हे, ड्रजण जी ज़रूरत ई कोन्हे, असां जीअरा वेठा आहियूं, अञा दुआ कयो। न सर, तव्हांखे तॾहिं त मां फ़ोन कई आहे। तव्हां मूंखे लोकेशन मोकिलियो, पंहिंजी लोकेशन मोकिलियो मूंखे, मां पाण पहुचां थो। मां थोरो परे आहियां, लेकिन मां पाण कोशिशि कयां थो पहुचां। तेसि ताईं मां उतो वेझे इलाइक़े वारे पंहिंजनि दोस्तनि खे चवां थो, तव्हां ताईं पहुची वेंदा, डोंट वरी। सर लख मां लाख एसएसपी सां बि ॻाल्हाए थो वठां, एसएसपी सां बि ॻाल्हाए थो वठां, लख लाख सर, लख पुछी थो लाख। वठां। मां त कहिड़े थाणे जा आहिनि, छो आया आहिनि, मां बिल्कुलु डोंट वरी। इहो जेको सिलसिलो आहे खंभ विझण जो सिंधियुनि जो, इहो ग़लति सिलसिलो आहे, हिन में हिनखे बंदि करणो पवंदो। सर ॾिसो न, उहो गनी छोकिरो हुनखे खणी आया आहिनि। हाणे मां इन करे न पियो वञा, मां तव्हां सां कीअं हलां? असांजो हू बि छोकिरो गुम लॻो पियो आहे, वरी हाणे हुनजो ज़ाहिर थियो आहे त बम तव्हांजे किरदार खां हैदर सॼी दुनिया वाक़िफ़ आहे, तव्हांजे किरदार खां सॼी दुनिया वाक़िफ़ आहे। ऐं जेको आहे उहो तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, रोज़ानो सॼी सिंध तव्हांखे ॿुधे थी। हक़ ऐं सच ॻाल्हाइण जे जुर्म में जेको तव्हांखे कोई सज़ा थोरी थो ॾेई सघे, ऐं सॼी सिंध तव्हां सां गॾु बीठी आहे, असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं। मूंखे लोकेशन मोकिलियो, को मसइलो कोन्हे, तव्हां परेशान न थियो। सर लव यू सर, लव यू सर, तकड़ न कजो सर। ऐं सर 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 माज़रत सर, तकड़ न कजो। मां हिकिड़ो वीडियो ठाहियां पियो, उन में तव्हां न सर न, मां माज़रत कया, मां यकीन कयो थोरो मूंखे इहो बि थिए पियो। इम्तिहान में पास थी वियो, मां वरी सची सम्झो, मां जो रोज़ वीडियो ठाहे के हथ न चढ़ी पियो। मां जो हाणे तेज़ाब सिंधीअ ते पाण त तेज़ाब छा। वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। अल्लाह सलामत रखे, अल्लाह सलामत लख लाख, लख लाख, मुझे गुजरा हाजिर, लख लाख सर, जिंदाबाद जिंदाबाद। थैंक यू थैंक यू थैंक यू। उफ, वाह यार, थैंक यू राशिद साहब। ऐं यकीन कयो, कॾहिं ज़िंदगी में मां इन क़िस्म जी फ़ोन कंहिंखे कई आहे ई कोन, कंहिं एॾी परेशानी में या छा। सो हींअर मां चाहियां थो त ज़ैन शाह साहब खे कॉल कयूं, या उहो ज़ैन शाह खे त कई अयाज़ लतीफ़ पलीजो साहब खे कॉल कयूं। ऐं यकीन कयो मूंखे थोरो हीअं उहो बि लॻे थो त यार को माइंड न करे, पर मां अॻु में ई हुनजी माज़रत कयां थो तव्हांखे त माइंड न करणु घुरिजे। हिकिड़ो मिंट अयाज़ लतीफ़ पलीजो साहब। सर अस्सलाम वालेकुम। सलाम कादरी साहब, खुश आहियो? कीअं आहियो सर, ठीकु आहियो? क्लास ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह।
सर हिकिड़ी नंढड़ी चिंता आहे, हिन में त थोरो असांखे कढो तव्हां ॿाहिरि। ॿुधायो। हे 2-3 माण्हू आया आहिनि मूं ॾे ऐं मूंखे चवनि था तूं असां सां गॾु हल। पोइ सर हाणे मां चयो त तव्हां सां मां छो हलां गॾु, केरु आहियो तव्हां? चई असां पुलिस वारा आहियूं। कॾहिं? हे हाणे अॻियां साम्हूं बीठा आहिनि, छो त मुंहिंजा दोस्त अची विया आहिनि विच में। पोइ उन्हनि खे रोकियो आहे त बाबा छो हिनखे तव्हां जेको आहे सो माना खणो था या छा आहे, छा मसइलो आहे? आइडेंटिफिकेशन ॾिसो ऐं पुछा कयोनि त पुलिस जी ड्रेस में मोबाइल आइडेंटिफिकेशन आहे, क्या FIR आहे, छा आहे, पुछा कयोनि। सर उहो ॿुधाइनि कुझु बि नथा, बसि ईअं हुया हिन में सिविल ड्रेस में। तव्हांजो इलाइक़ो कहिड़ो आहे, कहिड़े घर, किथे था रहो? राबिया सिटी में सर। इहा किथे? इहा जोहर में आहे, गुलिस्तान जोहर। उते जे SSP जो को नंबर हुजे त मूंखे मोकिलियो त आउं ॻाल्हायांसि। हा सर SSP जो नंबर त नालो ऐं नंबर, नालो त केरु आहे SSP, भई लॻनि नंबर कहिड़ो आहे? लॻनि ईअं पुलिस वारा था, वेही रहिया आहिनि, मुंहिंजे दोस्तनि विहारियो अथनि। मां पुछियो त मां बाबा छो जेको आहे अलाए पुलिस वारा आहिनि अलाए न आहिनि, ईअं मां छो वञा थो। चङो जो मुंहिंजा दोस्त ॿोली कहिड़ी पिया ॻाल्हाइनि? ॿोली त उर्दू था ॻाल्हाइनि। ऐं लिबास में पुलिस वारा छा ते आया आहिनि? गाॾी अथनि हिकिड़ी माना नंढी पेजरो टाइप, माना पेजरो टाइप माना मिनी पेजरो न थींदी आहे। तव्हां त हींअर का FIR कठी आहे छा? का शइ न आहे सर, मां त मुंहिंजी ज़िंदगी में का शइ न आहे। तव्हां खां परे आहिनि न हींअर मूंखां परे मां ॿाहिरि जो दोस्त मुंहिंजा हुननि सां बीठा आहिनि, मां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ हेॾे निकिरी आयो आहियां। तव्हां पहिरीं निकिरी हलिया वञो ऐं तव्हांखे ॿिए दोस्त खे गाॾी ते घुराए सिधो वञो SSP ऑफिस। ठीकु आहे। ऐं पाण हलिया वञो SSP ॾांहुं। ठीकु आहे, पर हे मूंखे नथा न कानून खां नथा भॼूं, पर मूंखे छॾनि नथा न। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञो, जी पाण खे कानून खां भॼणो बि कोन्हे। ठीकु आहे। ऐं जेके माण्हू कानून जे तक़ाज़ाऊं पूरियूं न कनि उन्हनि खे एक्सपोज़ बि करणो आहे। मिसाल हिननि वटि का FIR हुजे, को हिननि वटि को लिबास हुजे हा, पर्स जी हुजे, का FIR हुजे हा, त पोइ त ठीकु हो। हाणे ईअं को बि माण्हू अचे, क्रिमिनल हुजे, बताखोर हुजे, ॾोहारी हुजे ऐं ख़ुदि ॾोहारी हुजे, उहो तव्हांखे खणी हली वञे, तंहिं करे तव्हां हिकु पासे खां निकिरी SSP ऑफिस पहुचो ऐं मूंखे SSP सां ॻाल्हायो। ठीकु आहे सर, पर जेकर हे तकड़ कनि त पोइ छा कनि? पोइ न करणु ॾियनि त? न, तव्हां चओ त तव्हां ॿिए पासे खां निकिरी वञो न, इहो पियो चओ तव्हांखे। ॿियो पासो साम्हूं दग पकड़ी बीठा आहिनि न, मां त हेॾे आयो आहियां त रस्तो ई उहो आहे, निकिरंदुमि हुतां। ईअं आइडेंटिफिकेशन खां सवाइ उन्हनि जा कार्ड सभु न कार्ड था ॾेखारनि सर, न कार्ड था ॾेखारनि, न का ॻाल्हि था कनि, ऐं बसि जेको आहे सो चवंदा त असां सां गॾु हल। पोइ मुंहिंजे दोस्तनि हिननि खे थोरो उहो कयो आहे त उन में थोरो उहो अंडर प्रेशर अची विया आहिनि। 3 ॼणा आहिनि सर। अदा छा था चवनि, केॾां हल? चवंदा उहो थाणे ते हल असां सां गॾु। कहिड़ो थाणो? इहो शारा FSL असांखे वेझो पवंदो आहे न, उन नाले सां चवनि। तव्हां कंहिं बि तरीक़े सां था निकिरी SSP ऑफिस पहुचो। ठीकु आहे। उते पाण सां गॾु लाइव वीडियो बि खणी वञो ऐं उते लाइव तव्हां अचो त आउं SSP ऑफिस पहुतो आहियां। मुते जेकॾहिं का बि FIR वग़ैरह आहे त आउं पाण SSP ऑफिस पहुतो आहियां। ठीकु आहे सर। ठीकु आहे, तव्हां लाइव रिकॉर्ड थियो ऐं मूंखे SSP सां ॻाल्हायो जीअं उते पुॼो। ठीकु आहे सर, उते पुॼी मां तव्हांखे SSP सां ॻाल्हायो। अच्छा सर नरोड़ पोस्टर रखी छॾे यार साहब। अच्छा, अयाज़ लतीफ़ अली जो साहब जी कॉल डिस्कनेक्ट खां पोइ जॾहिं मां ॿीहर राब्तो करण जी कोशिशि कयां पियो, छो त मूंखे उन्हनि खे ॿुधाइणो हुयो त हीअ असां तव्हां सां प्रैंक कयूं पिया, त हिते सिग्नल्स जा बि इशूज़ थींदा आहिनि, घटि वधि हे हो, त उहो कॉल लॻे कोन पई। इन करे वरी मां थोरो साई वरिती ताकी हुननि सां राब्तो करे वरी पोइ उहो कजे। त इतफ़ाक़ सां ॻाल्हाइण में हुयासीं त साईं जी मूंखे मिस कॉल बि लॻल आहे ऐं उन्हनि जो वॉइस बि आयल आहे। कॉल कयमि, अवां कॉल अटेंड न पिया कयो। SSP ऑफिस पहुतो, मूंखे ॻाल्हायो उन्हनि सां ऐं या SSP जो नालो ऐं नंबर मूंखे मोकिलियो त पाण कॉल कयांसि। जे पहुची वियो त मूंखे ॻाल्हायो, जे रस्ते में आयो त मूंखे नालो ऐं नंबर मोकिलियो। हू कॉल कई पर तव्हांजो
कोन पियो थिए, अटेंड कोन पियो थिए फोन, शायदि उन्हनि तव्हांखे मोबाइल वठी छॾियो आहे या छा आहे? लेट मी नो इमीडिएटली। सर थैंक यू सर अयाज़ लतीफ़ फलीजो साहब आई लव यू। ऐं नाज़रीन सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त मां अॼु दिलि ॿधी करे सोचियुमि त हिननि सां प्रैंक कजे ऐं हिननि खे का ख़बर कोन्हे, छो त अयाज़ लतीफ़ फलीजो साहब जी तबियत मां नेचर मां तव्हां वाक़ुफ़ु हूंदो त हू अहिड़े क़िस्म जी शइ में न हू अची सघे हा न ई, पर मूंखे भउ बि थिए पियो, मां उन्हनि खे पसंदि बि कंदो आहियां। सो ॾाढो मूंखे सुठो लॻो अयाज़ साहब, तव्हां हिकु त मां अलाए घणनि महीननि खां पोइ तव्हांखे कॉल कई, तव्हां कॉल अटेंड कई ऐं मूंखे पंहिंजा क़ानूनी दग ॿुधाइण जी कोशिशि कई ऐं मुंहिंजो उन टाइम जे लाइ उन टाइम साथ ॾिनो। ऐं राशिद महमूद सुमरे साहब आई रियली लव यू, मज़ो अची वियो त जंहिं बहादुरी सां जंहिं अंदाज़ सां तव्हां मुंहिंजो साथ ॾियण जी कोशिशि कई त यकीन कयो हिते मुंहिंजी दिलि वॾी बि थिए, मां यार वाह वाह मज़ो अची वियो। सो वंस अगेन मां चवंदुसि त उन्हनि दोस्तनि खे त जेकॾहिं मुंहिंजो हीउ प्रैंक या हीअ एक्टिविटी कंहिंखे बुरी लॻी हुजे त मां उनजी माज़रत करे छॾींदुमि, पर बुरो कंहिंखे लॻणु न घुरिजे, छो त इहो तमामु ज़रूरी आहे त असां जिन माण्हुनि खे ॾिसूं था ॿुधूं था, उन्हनि जी तक़रीरूं ॿुधूं था, त उन्हनि खे इन कंडीशन में बि थोरो आज़माइजे त जेकॾहिं असां पंहिंजी कंहिं मुसीबत में अचूं था त हू असां सां कीअं था बीहनि। सो मुंहिंजे मोबाइल जे लिस्ट में जेके बि माण्हू हुया उन वक़्तु अप्रोच में, जेको मां सम्झां पियो त हीअ मुंहिंजी कॉल अटेंड करे सघनि था, सो उहे बाक़ी ज़ैन शाह साहब आई लव यू, तव्हां मोहबत कंदा आहियो ऐं ज़ैन शाह साहब जन जी मूंखे बेकरिंग ईंदी ज़रूरु, छो त जॾहिं बि उमूमन ईअं थियो आहे त ज़ैन शाह साहब सां जॾहिं बि मां राब्तो कयो आहे, जॾहिं उहो न खणंदा आहिनि त पोइ या राति जो लेट नाइट कॉल कंदा आहिनि त बाबा छा मसइलो हुयो, पर हाणे त उन्हनि खे नथा ॿुधाए सघूं, छो त हाणे उन्हनि जी कॉल जेकॾहिं ईंदी बि त उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो, बसि हिन सिलसिले लाइ तव्हांखे फ़ोन पिया कयूं, छो त जेकॾहिं मां हाणे अपलोड थो करे छॾियां त पाण ई उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, लव यू ऑल, अस्सलाम वालेकुम।